फर्ज कयो ही तानिया जी तस्वीर आहे। ही तानिया आहे, ही तानिया आहे, ही तानिया 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 आहे 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 आहे, ही तानिया 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 आहे 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 आहे। हाणे ॿुधाए गूंगा मुलजिम, तू तानिया के ॾिठो आहे? जल्दी कर, हा कर, हा कर, हा कर। अरे हा कर में तो नाटकी मुकाबले में माड़ा ही छे दो भाई। हा कर, जल्दी कर, हा। सितमगढ़ जी सरकार। गूंगे मुलजिम के नाटकी मुकाबले में माड़ा जो बंदोबस्त क्यों वने? हुक्म तहवील थी सरकार। सितमगढ़ जी सरकार। छा तो चवे? दबू सरकार, मुलजिम पंहिंजे जुर्म जो इकरार कयो आहे। तू फिकर न कर, लंदन में जेका बैंक डिकेटी थी हुई ना, उनने जो भी इकरार कंदो। मिस्टर अमीर मोहम्मद छोड़ो वरी? नो छोड़ा। आई एम डीएसपी डम डम डबू। मिस्टर अमीर मोहम्मद, गूंगे मुलजिम पंहिंजे जुर्म जो इकरार कयो आहे। हिन करे हिन के जेल मोकिलियो वेंदो। सितमगढ़ जी सरकार। गूंगे मुलजिम के बंद करण जो इंतजाम क्यों वने? जेको हुकुम सरकार। सरकार, हिन किथे बंद कयो वने? हिन के राशन वाले स्टोर में बंद कर। सरकार, राशन वारे स्टोर में मुलजिम के न बंद कयो, न सजी खंड खाई चटु करे छॾींदो। तो पुष्परम वाली पेटी में बंद कर। सरकार तो साह मुझी पवंदुसि। बाथरूम में बंद करनी। सरकार, बाथरूम में सॼो मुलजिम पुछी वेंदो। अरे तू मुलजिम सां मिलियल आहे छा? सरकार मुझो करो लो। तुंहिंजो सभिनी खां वधीक तो इहो आहे त तूं सितमगढ़ आहीं। छो मैडम? जेकर मां तव्हांखे पाण सां गॾु न वठी अचां हा? मुंहिंजे ख्याल में तव्हां ठीकु कयो आहे। न आमिर साहब, तव्हां हुन मनहूस कादिर खे नथा सुञाणो। हुन किरियल इंसान जो सॼो नालो कादिर खान कारियर आहे। नाले सां छा थींदो आहे मैडम? शींहं सॾाइण सां को शींहं थी त न पवंदो न। हूअं बि इंसान जे वजूद में या त शींहं हूंदो आहे या गिदड़। तव्हीं पंहिंजे वजूद में छा आहियो? मां पंहिंजे वजूद में टिजड़ो ऐं गीती इंसान आहियां मैडम। न आमिर साहब, तव्हां ईअं नथा लॻो। मैडम, कुछ सफेद पोश बदमाशन मुझे अखियुनि जे साम्हूं हिकु मजबूर छोकिरे जो जीअण जंजाल करे छॾियो। मां ॾिसंदो रहियुसि ऐं कुझु बि न करे सघियुसि। उन छोकिरी खे मरण ते मजबूर करे छॾियो ऐं हुन जो अंत अची वियो। मां ॾिसंदो रहियुसि ऐं हुनखे बचाए न सघियुसि। छा तव्हां हुन सां मोहबत कंदा हुआ? न मैडम, हुन मुंहिंजे बयाबान ज़िंदगीअ में छांव जी तमन्ना कई हुई। मां छांव ॾियण जे बदिरां हुनखे ॿरंदड़ सिज जे गोले हेठां बीहारे छॾियो। वो बेचारी केर हुई अमीर साहब? ज़ेबू, प्राइमरी स्कूल जी टीचर, मुंहिंजी कुलीग। तव्हां त मूंखे उदास करे छॾियो। आई एम सॉरी मैडम, रियली आई एम वेरी सॉरी। न आमिर साहब, पर कंहिंखे पंहिंजे मंसूबे में कॾहिं कामयाब न थींदो। हू शिपमेंट लाइ माल रवाना न करे सघंदो ऐं कागज़नि जी तलाश में ॿीहर फर्स्ट एड थी मोटी ईंदो। मैडम, उहे कागज़ किथे आहिनि?
और मुझे पर्स में पिया नवीन साहब। मैडम जगह तव्हां माइंड न कयो त मां तव्हांजी विड़ियुनि तां रस्सी खोलण जी कोशिश कयां। तव्हां ईअं करे सघंदा? मां कोशिश कंदुसि। छा बकवास है यो की थियो? यकीनन अवां हराम खोरन जी गफलत जे करे ॿई निकिरी वञण में कामयाब थी विया। मां अवां सभिनी जी खण लाए छॾींदुसि। तव्हां मुंहिंजो सॼो मनसूबो खाक में मिलाए छॾियो। मां किथे जा? मां तुंहिंजे जवाब जो मुंतज़िर आहियां पिया। पाछलनि पोयां डुकण सां ज़िंदगी में कुझु हासिल न थींदो आहे शेरल। मूं तोखां कुझु न चाहियो आहे पिया। मूंखे ख़बर आहे दिल दुश्मन जो देश न आहे जंहिं ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे वठिजे। मूंखे एहसास आहे शेरल त मूं तोखे ॾुख ॾिनो आहे त केरु मर्द पंहिंजे खानदान जे पकनि रिश्तनि सां तय थियल संग तां हथ खणंदो। इहो सभु कुझु मूं तुंहिंजी ख़ुशनूदी लाइ कयो आहे। यकीन कर पिया हीअ त जॾहिं बि धणीअ दर दुआ लाइ खजाइनि पियो मूं पंहिंजे मौला खां सिर्फ़ तो लाइ सुख घुरियो आहे। ऐं पंहिंजे लाइ कॾहिं मूं सोचियो ई कोन्हे मां छा घुरां। मां तुंहिंजे लाइ धणीअ दर दुआ घुरंदसि। सुख जी सुख सराब आहे शेरल। उन्हनि खां सवाइ माण्हूअ खे ज़िंदगीअ में कुझु न ॾींदो आहे। मां तुंहिंजे लाइ दुआ घुरंदसि त तूं मूंखे विसारे छॾी। इहो नामुमकिन आहे पिया। मां तुंहिंजो पाछो थी जींदुसि पिया पर तोखे विसारे न सघंदुसि पिया। विसारे न सघंदुसि। अॼुकल्ह अख़बारुनि में मुंहिंजे बारे में, तानिया जे बारे में, अमीर मोहम्मद जे बारे में मुख़्तलिफ़ क़यासारियूं थी रहियूं आहिनि। सो कुझु ग़लतफ़हमियूं दूर करण जे लाइ ऐं कुझु वज़ाहतुनि जे लाइ मां दोस्त हज़रात खे तकलीफ़ ॾिनी अथमि। इहो कतई ग़लति आहे त चूंडुनि जे लाइ मूं अमीर मोहम्मद जे हक़ में दस्तबरदार थियण जो फ़ैसिलो कयो आहे। गुज़िरियल हफ़्ते हिकु सुवाल जे जवाब में मां चयो हो त तानिया सां शादी खां पोइ बि अमीर मोहम्मद जे हक़ में दस्तबरदार थींदा ऐं पंहिंजे थींदड़ सहुरे सां मुक़ाबिलो न कंदा। गुज़िरियल हफ़्ते ॾिनल जवाबु सिर्फ़ु गुज़िरियल हफ़्ते ताईं दुरुस्त हो ऐं हिन वक़्तु हू मुदे ख़ारिज थी चुको आहे। अमीर मोहम्मद जे हक़ में दस्तबरदार न थींदा। मूं अमीर मोहम्मद जी धीउ तानिया सां शादी करण जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो आहे। अव्हांखे यकीनन ताजुब थियो हूंदो। ताजुब थियणु घुरिजे। शहर जे चपे चपे में असांजी शादी जो चोबोल हो ऐं सच पुछो त दुरुस्त हो। असल में इंसान फ़क़ति इरादो कंदो आहे। शादी जो फ़ैसिलो त आसमाननि ते थींदो आहे। इनकार अव्हांजी तरफ़ां हिकु तरफ़ो आहे या ॿिन्ही तरफ़नि खां आहे? एक तरफ़ो आहे। फ़क़ति मुंहिंजे तरफ़ां आहे। अमीर मोहम्मद ऐं तानिया जे तरफ़ां काल राति देर ताईं संदुनि नुमाइंदा मूंखे राज़ी करण जे लाइ मुज़ाकरात कंदा रहिया पर मूं इनकार करे छॾियो। मां तानिया सां शादी न कंदुसि। को ख़ासि सबबु? मौक़े जो सवाल इन करे बि पुछियो अथमि जो शहर जे तक़रीबनि ऐं गजारनि में अवी ऐं तानिया गॾु ॾिठा वेंदा हुआ। मां मञा थो। मां इक़रार थो करियां त मूंखे तानिया सां मोहबत हुई। मूंखे तानिया सां मोहबत आहे पर मूं पंहिंजी मोहबत वतन जी मोहबत जे करे कुर्बान करे छॾी आहे।
ही मुल्क वॾी चाखोड़ जिदोजहद खां पोइ वजूद में आयो आहे। इहो कीअं मुमकिन आहे त मां हिकु अहिड़ी औरत सां शादी करियां जेका मुल्क जे मफ़ाद जे ख़िलाफ़ कम में मुलविस हुजे? मूं तानिया ते अखियूं बंदि करे एतबार कयो, खेसि पंहिंजो बिज़नेस पार्टनर कयो, पर इहा ख़बर त मूंखे बाद में पई त तानिया स्मगलर आहे। हू कस्टम जे कुझु करप्ट ऑफिसरनि सां मिली ॾेखारियल सामान जे बदिरां ॿियो कुझु मुल्क खां ॿाहिरि मोकिलींदी रही आहे। इन ॻाल्हि जो इंकशाफ मूं ते टियों ॾींहुं थियो जॾहिं मूं ज़बरदस्ती संदुसि पैक करायल कुझु खोखा खोलाए ॾिठा। के साहब, अवां खेसि गिरफ़्तार छो न करायो? हू चालाक पीए जी चालाक थी वियो आहे। समूरा दाख़िल करायल कागज़ात कस्टम मां ग़ाइब कराए छॾियईं, को सबूत न छॾियईं। मां अहिड़ी मुल्क दुश्मन औरत सां शादी हरगिज़ न कंदुसि। मां अमीर मोहम्मद सां चूंडनि में मुक़ाबिलो कंदुसि ऐं इंशाअल्लाह ताला क़ौम जे दुआउनि सां ऐं रब साईं जे करम सां खेसि शिकस्त ॾींदुसि। ॿियो को सुवाल या ॿी का ॻाल्हि तव्हां हज़रात पुछणु चाहियो त मां हाज़िर आहियां। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। चऊं हाणे वञण खां पहिरीं कुझु चांहि बिस्किट वग़ैरह थी वञे। अच अमीर मोहम्मद, अच। मूंखे ख़बर हुई या त तूं फोन कंदे या पाण ई ईंदे। मां तुंहिंजो ई मुंतज़िर होसि अमीर मोहम्मद। कादिर खान तूं मुंहिंजी सोच खां वधीक घटिया ऐं नीच निकिते। अमीर मोहम्मद, मां न घटिया आहियां ऐं न ई नीच आहियां। ही सियासत जी मल है अमीर मोहम्मद, जेका मूं तोखे मारी आहे। ॿियनि जी इज़त में हथ विझण, किरदार कुशी करण सियासत आहे? गुंडागर्दी छा आहे? जी आज़ादी ऐं छुड़वागी में वार बराबर फ़र्क़ु थींदो आहे, तीअं सियासत ऐं गुंडागर्दी में बि वार बराबर फ़र्क़ु थींदो आहे। कादिर खान, मां तोखे वार बराबर फ़र्क़ जो सबक सेखारींदुसि। मुंहिंजी दुश्मनी 7 पुश्तनि ताईं तुंहिंजो पीछो कंदी। तोखे ऐं तुंहिंजे औलाद खे सुख जो साह खणण न ॾींदी। I know it, अमीर मोहम्मद। मूंखे तुंहिंजी ताक़त जो अंदाज़ो आहे। इन्ही करे मूं अॻुवाट IG, कमिश्नर ऐं होम सेक्रेटरी खे दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। मां जेकॾहिं पंहिंजे साहिब मरी पियुसि तॾहिं पुछा ॻाछा जे लाइ तोखे ज़रूरु पकड़ियो वेंदो। कादिर खान, तूं ॾाढो बुज़दिल ऐं चालाक दुश्मन आहीं, पर मां सम्झां थो तुंहिंजो को मक़सदु आहे जंहिंजे लाइ तूं सभु कुझु करे रहियो आहीं। इनखे चइबो आहे वापारी सोच। अमीर मोहम्मद, को माण्हू एॾो वॾो जोखम जो कमु बिना कंहिं मक़सद जे न कंदो आहे। छा थो चईं? मां तुंहिंजे ख़िलाफ़ प्रेस खे बयानु ॾेई चुको आहियां अमीर मोहम्मद, तंहिं करे मूंखे तुंहिंजे हिमायत जी ऐलान जी ज़रूरत न आहे ऐं न ई मां चाहियां थो त तूं मुंहिंजे लाइ चूंडुनि में दस्तबरदार थी। तूं चूंडुनि में हिसो न वठण जो ऐलान करे छॾ। कादिर खान, मां चूंडुनि में हिसो वठंदुसि ऐं ज़रूरु वठंदुसि। मां तोखे
शिकस्त ॾींदुसि, तुंहिंजी ज़मानत ज़ब्त कराईंदुसि। तूं चूंडुनि में हिसो कॾहिं न वठंदे अमीर मोहम्मद, कॾहिं न, हरगिज़ न। तूं न सिर्फ़ चूंडुनि में हिसो न वठंदे, पर मुंहिंजी चूंड जो समूरो ख़र्च बि तूं बर्दाश्त कंदे अमीर मोहम्मद, तूं। That's impossible, काका, impossible. मां इनखे मुमकिन करे ॾेखारींदुसि अमीर मोहम्मद। पुट परे हेठि टैक्सी अची वई आहे, जिमे खे उते बीहारे आयो आहियां। थोड़ो जल्दी कबो, टैक्सी वारो एतिरो इंतज़ार कोन कंदो पुट। बस बाबा हलूं था। सुन, असांजे माशरे में माण्हू घटि ऐं बगड़ वधीक हूंदा आहिनि। बगड़नि जी वलर में माण्हू ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सुन, दरिया पार वञण लाइ फ़क़ति हिकु ॿेड़ी हूंदी आहे, सा बि नसीब वारनि खे मिलंदी आहे। बाक़ी जंहिं ॿेड़ी में पेर रखिबो तंहिंखे तरो न हूंदो आहे। सोनी खे बि हिकु दफ़ो कचो घड़ो मिलियो हुयो। हिते हर दफ़े कचो घड़ो सुणियुनि खे विच सिर में छॾे ॾींदो आहे। सो बाबा मूंखे माफ़ करे छॾिजो। मां ते जेतिरा ॾींहं बि हुयसि अव्हां जे लाइ परेशानी जो सबबु हुयसि। न पुट, न ईअं न चओ। डोंट से लाइक दैट पुट। पर पुट, असीं माइट औलाद जे भले लाइ सोचींदा आहियूं पुट, पर कॾहिं कॾहिं अहिड़ी भलाईअ जो भाल ॿारनि खे न मिलंदो आहे पुट। पर पुट, असीं तोखे को सुख त न ॾेई सघियासीं पुट, पर पंहिंजी होद में तोखां तुंहिंजूं ई ख़ुशियूं फुरे वरितियूंसीं पुट। अम्मा मुंहिंजो इंतज़ारु न कजो। को सुठो संग अचे त सूंह खे उथारे छॾिजो। बाक़ी दुनिया जी परवाह न कजो। पर बस में अजायो थी वञी, जे मुनासिब सम्झी त शाम जो ॻोठ शेरल वञे पियो, तोखे हैदराबाद छॾी न वेंदो? न मां पाण हली वेंदसि। जेका तुंहिंजी मर्ज़ी। अल्लाह हाफ़िज़। चल देर थी थिए। All the best. मूंखे माफ़ कजो ऐं दिलि में न कजो। मूंखे ताजुब थो थिए त तव्हां एॾे वॾे क्रिमिनल सां कीअं बिज़नेस कंदियूं रहियो आहियो, उहो बि एॾे वॾे अरसे ताईं। हमीर साहब, हिकिड़े भेरे तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे बयाबान सां तशबीह ॾिनी हुई। अॼु मूंखे बि ईअं ई महसूसु थी रहियो आहे ॼण असां सभई पंहिंजे पंहिंजे वजूद में पंहिंजो पंहिंजो बयाबान खणी जीअरा रहंदा आहियूं ऐं हिकिड़े ॾींहुं रुञ पुठियां डोड़ंदे डोड़ंदे मरी वेंदा आहियूं। शायदि अॼु मां बि मरी वई आहियां। मैडम, इहा त का ॻाल्हि कान थी। एॾे वॾे क्रिमिनल जे दाव आॾो बेहोशी जो मतिलबु सम्झो थियो। मूंखे पंहिंजो फिक्र न आहे आमिर साहब, बाय गॉड मूंखे पंहिंजो फिक्र न आहे, पर मुंहिंजे करे पापा जे मान ऐं मर्तबे खे जेको छीहो रसियो आहे
एक किरियल शख्स था जेका संदसि तौहीन थी आहे वो एहसास मूंखे मारे थो छॾे। मूंखे सम्झ में नथो अचे त मुंहिंजे ॻाल्हाइण जूं सरहदूं किथां खां शुरू थियूं थियनि ऐं किथे ख़तम थियूं थियनि। सच आहे ही एतिरे क़दुरु ज़ाती मामिलो आहे जो मूंखे सम्झ में नथो अचे त मूंखे छा चवणु घुरिजे या छा न चवणु घुरिजे। हमीद साहब हिकिड़ो ज़ाती सवाल पुछां? जी मैडम पूछो। ज़िंदगी जे रिण में कंहिं तव्हां खां छांव जी तमन्ना कई हुई जो तव्हां खेसि छांव न ॾेई सघिया हुआ? मैडम मूं हुनखे सिज जे ॿरंदड़ गोले हेठां बीहारे तपंदड़ ऋण में छॾे ॾिनो। मां रवाजी इंसान आहियां। मामूली इंसान मोहब्बत जे लाइ मरंदा आहिनि ऐं मोहब्बत जे लाइ जीअंदा आहिनि। उहे के गैर मामूली इंसान हूंदा आहिनि जेके मोहब्बत जे लाइ कुर्बानी ॾींदा आहिनि ऐं मां मोहब्बत जे लाइ कुर्बानी न ॾेई सघियुसि। मूं हुनखे सिज जे ॿरंदड़ गोले हेठां बीहारे ततल ऋण में तन्हा छॾे ॾिनो। हमीद साहब आख़िर हू केरु हुई जंहिंजी मोहब्बत में तव्हां रोज़ जीअंदा आहियो, रोज़ मरंदा आहियो? दिल जे दाग़नि ते हथ सां लिखी पुडाए छॾियल तहरीर वरी न पढ़बी आहे। तक़दीर जा तारा टुटण खां अॻु आसमान ते जेका लीक छॾींदा आहिनि उहा वरी नज़र न ईंदी आहे। मारण में उहो थूहर आहियां जेको न फल ॾे न छांव। सॉरी हमीद साहब, आई एम रियली सॉरी फॉर दैट। यकीन ॼाणियो मुंहिंजो मक़सदु तव्हांजी ज़िंदगी खे कोरण जो हरगिज़ न हो। मां छा आहियां पाण सां गॾु तव्हांखे परेशान करे छॾे ॾिनो अथव। न मैडम तव्हांजो अंदाज़ो ग़लति आहे। असां ॿई हिक ॿिए जे वजूद में लीओ पाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। पर छा नज़र आयो तव्हांखे मुंहिंजे वजूद में, मुंहिंजी ज़िंदगीअ में, सवाइ बदनामी ऐं दाग़नि जे? मैडम दाग़ खां वॾी दामन जी वसत हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां माइंड न कयो त मां तव्हां खां सवाल पुछां? पुछो अमीर साहब। हद खां अॻिते वधी जेकॾहिं मां पंहिंजी हैसियत विसारे वियां त तव्हां मूंखे छिंभे छॾिजो ऐं मूंखे अहसासु ॾियारिजो त मां तव्हांजो मुलाज़िम आहियां। हमीद साहब प्लीज़ तव्हांजी इहा ॻाल्हि मूंखे न वणी आहे। मैडम इहा हक़ीक़त आहे, अव्हांखे ऐं मूंखे क़बूल करणी पवंदी। इन खां अॻिते तव्हांजी ज़िंदगी में लीओ पाइण जो मूंखे को बि हक़ कोन्हे को। हमीद साहब तव्हांजी इहा ॻाल्हि मूंखे न वणी आहे। मैडम इहा मुंहिंजी ख़ामी सम्झी तव्हां क़बूल कयो। मूंखे को हक़ कोन्हे जो मां तव्हांखे सलाह ॾियां। तव्हां कादिर ख़ान जे ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ छो नथा करे छॾियो? हू तव्हांजो वार बि विंगो नथो करे सघे। हमीद साहब मूंखे पंहिंजो न पापा जो फिक्र आहे। मां चेयरमैन साहब सां ॻाल्हाईंदुसि। तव्हां रिलैक्स करियो, कादिर ख़ान जे ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ कयो। चओ ईअं कंदियूं? कोशिश कंदसि। कोशिश न वाइदो करियो। ऐं मैं वाइदो करियो त जेकॾहिं वरी तव्हां जॾहिं बि ऑफिस में ईंदियूं बिना कंहिं फिक्र जे, बिना कंहिं ख़ौफ़ जे, हिकु पुरएतमाद जज़्बे सां ईंदियूं। ठीकु आहे। वाइदो कयो मैडम। ओके वाइदो। मैडम हाणे मूंखे इजाज़त आहे? हा पर हमीद साहब हिकिड़ी ॻाल्हि चवां? जी मैडम चओ। तव्हां प्लीज़ मूंखे मैडम न चवंदा कयो। मैडम तव्हां मूंखे मुंहिंजी हैसियत खां महरूम न कयो। मां मुल्क जे हिकु वॾे फुटबॉलर जो पुटु आहियां, उन ते मूंखे फ़ख़ुरु आहे। मां हिकु टपाली जो औलाद आहियां, उनजो मूंखे अहसासु आहे। मां तव्हांजो मुलाज़िम आहियां, इहा हक़ीक़त आहे। मुलाज़िम जे नाते हुजण सां मैडम चवणु मुंहिंजो फर्ज़ु आहे। थैंक यू मैडम। केर?
अच्छा अच्छा ठीक है तो होल्ड कर मां पुछी ॿुधायां थी ॻाल्हि ॿुधो हेठि टपाली आयो आहे तव्हां सां मिलण थो चाहे सॾायुसि या न न न ख़ैर आहे हीअं कयो तव्हां हुनखे मथे घुराए वठोसि ठीक है हाँ ठीक है मथे मोकिलियोसि हाँ साहब जे बेडरूम में ठीक है मिस्टर अमीर मोहम्मद डबो पुटी सो छा तो करी नो डबो आई एम डॉक्टर फनाफनी ऐं हीअ मुंहिंजो कंपाउंडर हण खान गोली अंदर दम बार मिस्टर अमीर मोहम्मद छोरा पीउ जो नालो नाहे खणबो ही पी नाहे ही मरीज आहे मां डॉक्टर आहियां ऐं हीअ आहे मुंहिंजो कंपाउंडर मिस्टर अमीर मोहम्मद जी ख़ातून कहिड़ा आहे हीअ मुंहिंजी ज़ाल आहे त पोइ मूंखे तव्हां सां हमदर्दी आहे भला मां थोरो सच ॻाल्हायां हाँ बाबा तूं सच ॻाल्हाए तूं बिल्कुलु ठीकु आहीं बाबा साईं तुंहिंजी सभिनी खां वॾी बीमारी ख़ातून आहे ॾाढो नालायक आहे शायदि अदा गुलाम जी आयो आहे हाँ घुराए वठोसि ठीक अचो अदा अचो सलाम अलैकुम वालेकुम सलाम खुश आयो दुआऊं। बाल बच्चा खुश है अल्लाह ने फजल आहे। साईं अच्छा चलिए अच्छा अजय छो तकलीफ़ के साईं बस दिल छिक खाधी हलियो आहे हमीर ॿुधायो त डॉक्टर न कंहिंखे बि अवां सां 5 मिंटनि खां वधीक मिलण जी इजाज़त ई न ॾिनी आहे पर यस यस मां मुलाक़ातुनि जे अचण वचण जे पाबंदी विझी छॾी आहे आफ्टर ऑल मां डॉक्टर आहियां को मश्करी ते न आहियां डॉक्टर साहब मां 3-4 मिंट वेहंदुसि ठीकु आहे इजाज़त आहे बस बाबा हाणे त डॉक्टर साहब बि तोखे इजाज़त ॾिनी आहे हाणे त वेही रहो साईं मूंखे हमीर ॿुधायो त हली हमीर मां वटि कमु कंदे ख़ुशि त आहे न साईं ॾाढो ख़ुशि आहे तव्हांजी ॾाढी तारीफ़ कंदो आहे साईं ही अली ही छा थो अथई साईं माण्हू गुल खणी ईंदा आहिनि अवां फुटबॉल रांदि जा आशिक़ आहियो तंहिं करे मां ही फुटबॉल खणी आयो आहियां चाचा चाचा मुंहिंजे लाइ खटाणो अथई हा हा ख़त खोरे अरे छा थियो डब्बू बादशाह खत में छा लिखियल आहे बाबा बाबा शाही मुंहिंजी शश जाई आहे मुंहिंजी शश जाई आहे चाचा गुलाम मूंखे अहिड़ा रदी खत न ॾिठो कर मूंखे खिलाइण वारो खत ॾे हा हा खिलाइण वारो ही अरे डब्बू बाबा वरी हिन खत में छा लिखियल आहे बाबा शाही मुंहिंजी शश मरी वई मुंहिंजी शश मरी वई शशड़ी शशि तू त डेगड़े जी कश शशड़ी शशि तू त डेगड़े जी कश बाबा शाही असीं फुटबॉल छा बालकनी में वञी खेॾूं हाँ बाबा तव्हां वञी खेॾो फुटबॉल हिठल फॉलो मी हली मुंहिंजो त हिन छोकर में साह थी साह हाँ साईं औलाद आहे साईं मूंखे हमीर सभु कुझु ॿुधायो आहे ए कादिर ख़ान कंहिंखां ॿुधो त कोन्हे अमीर साईं ज़िंदगी फुटबॉल रांदि जे मैदान वांगुरु हूंदी आहे जंहिंमें सेंटर फॉरवर्ड खे कॾहिं कॾहिं 4-5 कादिर ख़ान वकोड़े ॾींदा आहिनि
हर सेंटर फॉरवर्ड अली त न हूंदो आहे न। हारायल रांदि खे खटण असां चढ़ण जे वस जी ॻाल्हि कोन्हे अली। हाँ पर साईं रांदि जी दुनिया निराली हूंदी आहे। का मैच खटण जे बावजूद ख़ुशी न थींदी आहे ऐं का मैच हारण खां पोइ बि ॾुख न थींदो। तमामु वॾी ॻाल्हि करे वियो आहे गुलाम अली। साईं वरियानि खां पोइ पंहिंजो नालो गुलाम अली ॿुधी ॾाढो अजीब लॻंदो आहे। साईं असीं विसारियल वर्क आहियूं। डेड लेटर्स वांगुरु विरले को असांखे खोले पवंदो आहे। चङो साईं। काॾे गुलाम अली वेह त सही। साईं मुंहिंजा 5 मिंट पूरा थिया, मूंखे ॿियो बि कमु कार। अरे बाबा जिंदगी का डॉक्टर जे चए ते गुज़ारबी छा? अरे साईं तव्हां वठो न, तव्हां वेठा हुजो साईं। तव्हांजो मूं ते ऐं हमीर ते वॾो अहसान आहे। असां में को कमु पवे त असांखे ख़िदमत जो मौक़ो ज़रूरु ॾिजो। अली तूं बि पाशा माण्हू आहे यार। इन जो मतिलबु आहे त तूं अञा ताईं मूंखे सम्झी न सघियो आहीं। अली अली मां तुंहिंजो फैन आहियां। तुंहिंजो मां सां मिलण, तुंहिंजो मां सां ॻाल्हाइण मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे अली, एज़ाज़। एहसान आहिनि तव्हांजा, वॾा एहसान आहिनि साईं। इजाज़त वॾा एहसान आहिनि साईं, वॾा एहसान। अलाए छो मूंखे लॻे पियो तूं मोटी न ईंदी। मां न फ़क़ति मोटी आई आहियां पर तुंहिंजे लाइ अहिड़ो किताब वठी आई आहियां जंहिंमें कुझु बि लिखियलु न आहे। वाकई कमाल आहे। वॾी जाखोड़ खां पोइ मिलियो आहे। अवल त दुकानदार खे सम्झ में ई न पियो आयो त अहिड़ो किताब कहिड़ो हूंदो जंहिंमें कुझु बि लिखियलु न हूंदो। पोइ छा? अच्छा असां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजे ज़हन में छा हुयो जॾहिं तूं अहिड़ो किताब वठी अचण लाइ चयो हुयो, या फ़क़ति डायलॉग हणी छॾियो हुयो? ॾाढी शकी आई। तंहिंजी माना त फ़क़ति डायलॉग ई हुयो। मुंहिंजे लाइ अहिड़ो किताब वठी अचिजांइ जंहिंमें कुझु बि लिखियलु न हुजे। तूं ड्रामनि में कमु छो नथी करे? त ही ॿियो छा पई करियां? छा मतिलबु तूं मूंसां ड्रामो पई करें? अड़े चरिया, ही दुनिया सॼी स्टेज आहे जंहिंमें असां सभई पंहिंजो पंहिंजो किरदारु निभाए रहिया आहियूं। इहो डायलॉग मुंहिंजे मां में शेक्सपियर जो आहे। तूं किताब वारी ॻाल्हि ॿुधाए। हा सो ईअं थियो जो हिकु दुकानदार ॾाढो सियाणो निकितो, डोड़ पाए वञी अहिड़ो किताब खणी आयो जंहिंमें कुझु बि लिखियलु न आहे। रियली? ॾेखार। मां त तसवर बि नथो करे सघां त को अहिड़ो किताब बि थी सघे थो। हसन तंहिंजी माना त हू डायलॉग हुयो। ख़ैर मां ॾेखारियां। हीअ आहे तुंहिंजो किताब जंहिंमें कुझु बि लिखियलु न आहे। ही तो नोटबुक आहे। जॾहिं हिन जे कोरनि सफ़नि ते तूं कुझु लिखंदे त ही थी पवंदो किताब। बिल्कुलु असली मुसविद कलमी किताब। ऐं जेकॾहिं कुझु बि न लिखंदे त उहो साॻियो किताब हूंदो जंहिंजी तोखे तलाश हुई। मैडम मैनेजर एडमिन ही लेटर तव्हां ॿिन्हिनि जे लाइ मोकिलिया ऐं हिननि ते रिसीव करे छॾियो। हसन तुंहिंजी किताब लाइ मवाद पहुची वियो आहे।
हाणे बिस्मिल्लाह कर। तोखे भी साॻे क़िस्म जो नोट मोकिलियो अथई या मुख़्तलिफ़ आहे? तोखे छा लिखियो अथई? लिखियो अथई गुज़िरियल अधु कलाक खां तूं पंहिंजे कमरे मां गैर हाज़िर आहीं, तंहिं करे ॿुधाए तुंहिंजे ख़िलाफ़ छो न को क़दम खयो वञे। पर तोखे त हिते आए मस 15 मिंट थिया आहिनि, सुबुह टी टाइम आहे। तोखे छा लिखियो अथई? मूंखे लिखियो अथई त नंबर 1 तुंहिंजे कमरे मां टहकनि जा आवाज़ था अचनि जेको ऑफिस डेकोरम जे ख़िलाफ़ आहे। नंबर 2 गुज़िरियल अधु कलाक खां तूं पंहिंजो वक़्तु फुज़ूल ॻाल्हियुनि में बर्बाद करे रही आहीं, जंहिंजे करे फर्म जो तमामु घणो नुक़सान थी रहियो आहे। हीउ वॉर्निंग लेटर आहे। हाणे छा कजे? हाणे छा कजे? हाणे इहो कजे त सभिनी खां पहिरीं तूं पंहिंजे कमरे में वञ, ॾाहो ॿार थी, अॼु चांहि जे बदिरां खीर जो गिलास घुराए पी, पोइ सोचंदासीं त हिन पोड़े खगे जो छा कजे। ठीकु आहे, ठीकु आहे? ओके, ख़ुदा हाफ़िज़। मैडम ही कंसल्टेंट आर्किटेक्ट जो सजेस्टेड स्केच आहे, हिन नक्शे मुताबिक़ फैक्ट्री लॻंदी। अच्छा, प्लीज समझायो मूंखे छा आहे? मैडम हिननि मिल मां केमिकल जे इख़राज जो रायो ॾिनो आहे। ही ॾिसो, ही वाह आहे ऐं ही उहे ॿ ॻोठ आहिनि जितां सभई माण्हू हिन वाह मां पाणी भरींदा आहिनि। ही केमिकल जी पाइपलाइन आहे जेका हिन वाह में वञी किरंदी। अच्छा, इहो त ग़लति आहे अमीर साहब, कतई नामुनासिब आहे। तव्हां सुभाणे आर्किटेक्ट खे घुरायो, हिकिड़ी मीटिंग रखोसि, मां पाण मीटिंग अटेंड कंदसि। ओके? राइट मैडम। अच्छा, हेलो, मां तोखे मना कई हुई त कादर ख़ान जी का बि काल न वठजांइ। चई छॾीसि त मूंखे हुन सां ॻाल्हाइणो कोन्हे। मैडम जेकॾहिं तव्हां माइंड न कयो त मां हुन सां ॻाल्हायां? हमीर साहब, कादर ख़ान जहिड़े किरियल इंसान सां ॻाल्हाइण ई फुज़ूल आहे। मैडम ॻाल्हाइणु घुरिजे, थी सघे तो हू वरी टेलीफोन न करे, प्लीज़। ठीकु आहे, तव्हां ॻाल्हायोसि, पर मां हिन जे हक़ में न आहियां। हा, लाइन ॾियो। हेलो, डॉक्टरनि त अमीर मोहम्मद खे कंहिं सां मिलण ऐं फोन रिसीव करण खां मना कई हुई। ही तानिया जो छा प्रॉब्लम आहे? को प्रॉब्लम न आहे, हू तव्हां सां ॻाल्हाइणु पसंदि नथी करे। वाह, ॻाल्हाइणु पसंदि नथी करे? काल कालूणी ॻाल्हि आहे, मूंसां ॻाल्हाइणु पसंदि कंदी हुई। मिस्टर, तूं मतिलब जी ॻाल्हि कर। तूं केरु आहीं? हमीर। ओह,